सेमर शरीफ में मंछर ढंढ मां लगातार बोॾूं कीअं रोकजनि जे उनवान हेठि मंछर बोॾ मुतासिर एक्शन कमेटी तरफ़ां कॉन्फ्रेंस कोठाई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली जोखियो मूजिब सेमर तालुक़े में मंछर ढंढ जी मौजूदगी सबब इलाइक़े खे लगातार बोॾुनि जे ख़तरे खे नज़र में रखंदे कॉन्फ्रेंस जो इख्तिमाम कयो वियो, जंहिंमें एमएनए सरदार सिकंदर अली राहूपोटो, पाणी माहिरनि, लेखकनि, सान्य वंडनि, सियासी समाजी अॻवाननि सां गॾु ज़िंदगीअ जी मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। इन मौक़े ते मुक़रर ॻाल्हाईंदे चयो त मंछर ढंढ जो एशिया जे वॾे ढंढनि में शुमार थिए थो, जंहिंमें सिंध ऐं बलोचिस्तान जे इलाइक़नि जो पाणी अची ज़ख़ीरो थिए थो, पर अॼु ॾींहं ताईं अंग्रेज़नि जे दौर वारी डिज़ाइन ज़रिए ई ढंढ जो पाणी संधू दरिया में छोड़ थी रहियो आहे। हिननि चयो त जदीद तक़ाज़ाउनि खे नज़र में रखी मंछर में पाणीअ जे हिकु हद मुक़रर करण सां गॾु छोड़ कंदड़ दरवाज़नि में वाधारो करण जी सख़्त ज़रूरत आहे त जीअं ईंदड़ वक़्त में इमरजेंसी वारी सूरतहाल में इलाइक़े खे ॿोॾ जे ख़तरे खां महफ़ूज़ बणाए सघिजे।